नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कुंभ मां ख़बर ॾींदा हलूं त कुंभ जे पुराणे हाईवे रोड ڀرسان 10 साला नينگريء सां मुबीना तो ॾाढائي जी कोशिश। नينگريء जी अमड़ ऐं भेण थाणे आॾो एहतजाज कयो आहे। नينگريء शाज़िया उर्फ बेबू धी गुल हसन सां जवाबदार मोहम्मद अली भट्टी ऐं संदो साथियुनि पारां मुबीना तो ॾाढائي जी कोशिश कई वई। जवाबदार घर ॿाहिरियां मुंहिंजी न्याणी खे ॾाढائي जी कोशिश कई हुई। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। अरे उन्हनि खे ॿधी आया आहिनि, उहे चवनि था त तव्हां ड्रामो थी कयो, हे रोए थी, हिन सां ज़्यादती कई अथनि, वरी चवनि था त ड्रामो थी कयो तव्हां। 3 छोकिरा हुया, कोशिश कई अथनि। छाती जी कोशिश कई अथनि? पुलिस छा थी चए? पुलिस चए थी ड्रामा था कयो तव्हां। तव्हांजो हाणे छा मुतालबो? असांजो इहो मुतालबो आहे त माण्हू ॿधनि बस। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।